नाज़रीन, रोड ऐं रस्ता आसानीअ जी अलामत ऐं तरक़ीअ जा ज़ामिन हूंदा आहिनि, पर बदकिस्मती सां सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि हिननि इलाइक़नि ॻड़ीअसन ऐं भरपासे में रोडनि ऐं रस्तनि जी जेका हालत आहे उहा इंतिहाई जेका त ख़राबु आहे। हिन वक़्त बि असीं मौजूदु आहियूं बाहू कोसो ॻड़ीअसन रोड ते। हीउ जेको रोड आहे सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खे मिलाईंदड़ अहम रोड आहे। गुज़िरियल काफ़ी सालनि खां हिन रोड जो कमु रोले जो शिकार आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जिते ठेकेदार कमु कयो आहे त उते नाक़िस मटीरियल जे इस्तेमालु सबबि हिन रोड खे खॾा पइजी विया आहिनि। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन हवाले सां अचो त हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। असांजो रोड जेको मटीरियल जेको इस्तेमालु कयो वियो हुयो उहो रोड जो मटीरियल नाक़स मटीरियल हुयो। पोइ बि असां चयोसीं त यार हिनखे थोरो मथां जेको कारपेट कयो हिनखे, उन्हनि कारपेट बि उन्हनि खे कोन कयो। हीअ रोड जेको आहे न करोड़े रुपया कमाए ॾींदड़ ज़िले खे हीअ रोड आहे। हिन जी पसगिरदाई में तव्हां बाहू ऐं डेरा बुगटी, सुई ऐं यूसी लोगी, ताजो कोसो, देह रप, मीरदाद जेके बि इलाइक़ा हिन पासे जेके वञनि था उन सभिनी जो ज़रियो हिकिड़ो ट्रैक्टर जो जेको हिन रस्ते सां ई आहे। आम माण्हू जो वाइपो बि आहे। यार डिलीवरी लाइ माण्हू अचे थो उन लाइ बि उनखे बि सहूलियत न आहे। ऐं आम माण्हू अचे थो, बरसाति छल न पवे हिते। बरसाति जे मौसम में जॾहिं बरसाति पवंदी आहे त हे रोड अहिड़ो नाक़स थी वेंदो आहे जंहिंमें कोई माण्हू हेॾे हली वेंदो आहे त कोई माण्हू हेॾे हली वेंदो आहे। एॾी गप, एॾी ड्रसण, एॾो किनो थींदो आहे। हिन खां थोरो त किलोमीटर अॻियां वेंदो न त उन में तक़रीबन यार 10 ॾींहं बरसाति, 15 ॾींहं बरसाति खां पोइ एॾी ड्रसण थींदी आहे जो माण्हू उतां जो गारो खणी करे माण्हू पंहिंजे जेको आहे न घर जो छित ठाहींदा आहिनि त बाबा एतिरो गारो ठही पवंदो आहे उनजे ड्रसण मां ई। तो असां वस वारनि जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त यार हे असांजो रोड आहे, हे असांजे सही नमूने सां ठाराए ॾिनो। हिकिड़ो रोड त आहे फ़क़ति जेको माण्हुनि जेको आहे न ईज़ी पहुचण लाइ, बाक़ी इस्पतालूं ॿिया जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि असांखे भले न ॾियो, रोड त सही नमूने सां ॾियो। जीअं त बाहू कोसे जो रोड जेको आहे हीउ वॾो शहर आहे जेको जेकाबाद बलोचिस्तान खे मिलाईंदड़ शहर आहे। हीउ शहर जो ठेकेदारनि जे मिली भगत ऐं MP MNN जे मिली भगत सां जेको आहे ठेकेदार पैसा खाई हड़प करे वियो आहे। जेको मिंटनि जो सफ़र उहो घंटनि जे अंदरि थिए पियो ऐं रोड एॾो ज़बून हालत आहे जो मोटर साइकिल पंचर पिया थियनि, कारूं पंचर पिया थियनि ऐं काफ़ी अमवातूं बि पिया थियनि। ऐं दिलि जे दौरे वारा मरीज़ या हार्ट अटैक, ब्लड प्रेशर वारा मरीज़ उहे रस्ते में फौत थियनि पिया। अनक़रीब कल्ह शाम जो तक़रीबन हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। बंगलाड़नि जी औरत आहे, मुंहिंजे रिश्तेदार आहे ऐं उनखे आनियो वञे पियो रस्ते में त हुन बि इन रोड जे वजह जे करे दम ॾिनो आहे। साईं, रोड जो हालत तव्हां ॾिसो था, 2 सालनि खां वठी हीअ रोड रोलाड़े जो शिकार आहे। सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाइण वारो रस्तो आहे। हिते कई माण्हू अचनि था, बिल्कुलु हिते डेली एक्सीडेंट थिए थो। ईअं न आहे जो असां ग़लति ॻाल्हायूं था, बिल्कुलु असां सही था ॻाल्हायूं। डेली हिते एक्सीडेंट थींदा आहिनि। को मरीज़ बीमार आहे बि बिल्कुलु अस्पताल नथो पुॼे। हिते जेके ठेकेदार आहिनि, जेके आला हुकुमरान इहे करप्शन करे गॾिजी खाइनि था। हिन रस्ते जो को बि हल न आहे। असां आला हुकुमरान खे अपील कयूं था त हिन रोड जो को न को नोटिस वठे, महिरबानी करे हिन ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे, हे रोड ठारायो वञे। हे जेको रोड असां बाहू रोड ते बीठा आहियूं जेको शाही ते वञे थो ऐं पांवार सनड़ी खे सभिनी लाइन खे मिलाए थो। हिन रोड जो हालत तव्हां ॾिसो था, तमामु ज़बून हालत आहे। 30 साल खां वठी रोड इन किने हालत में आहे। मीर एजाज़ ख़ान जखाणी साहब बि हाणे हिन रोड खे पाण ॾिसी विया आहिनि। बिल्कुलु ख़तमु लॻो पियो आहे ऐं हर आवाम हिते जेको आहे ॾुखियाई आहे। उन्हनि जो हल्को बि आहे, सोराब ख़ान सरकी जो आहे, मीर एजाज़ ख़ान साहब जो हे जेको आहे त हल्को आहे। बिराए महिरबानी हिन खे रोड खे मरम्मत करायो वञे ऐं उन्हनि ठेकेदारनि खे सख़्ती सां चयो वञे त रोड ठाहिनि महिरबानी करे। हिन महीनो हिकिड़ो थियो आहे जेको ठाहियो अथनि, रोड वरी उखड़ी तबाह थी वियो आहे ऐं नाक़स मटेरियल जेको हणनि था, पथर डांबर हणनि था, जेको महीनो ॾेढ बि नथो बीहो, ख़तमु थी वञे थो, पैसा ईअं खाइजी वञनि था। रोड जो ॾाढो तकलीफ़ आहे। असां साईं जन खे बार बार इहो अर्ज़ु कंदासीं रोड ठाहे बाहू वारनि खे सुख जो साह ॾिनो वञे। रोड जो हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो और हिन रोड जे लाइ ठेकेदार चए पियो त 20 साल गारंटी आहे, ठहंदी 1 साल में। 20 साल त छा, हिन रोड जो हिन टाइम अहिड़ी हालत थी वई आहे, तमामु बुरी हालत। पथर उखड़िजी विया आहिनि, रोड जा वट ॻरी विया आहिनि, सिर बि पासे सां न आहे ॾिनल और भरा बि वट सां न आहे थियल। हिन रोड जो तमामु ख़राबु हालत आहे। महिरबानी कयो हिन रोड जे लाइ कुझु न कुझु अपील कयो त असांजे मुस्लमान ग़रीब वेंदा आहिनि, बीमार सीमार, उन्हनि जे लाइ सहूलियत थिए।
जी नाज़रीन, अमी हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीअ रोड जेको आहे त गुज़िरियल काफ़ी सालनि खां हिन रोड जो कमु रोलडे जो शिकार आहे। ठीको मंज़ूर थियण बावजूदि जेको ठेकेदार आहे उहो हिन जो कमु अध में छॾे फ़रार थी वियो आहे। चूंडियल नुमाइंदनि रोड्स खाते जे कामोरनि जे नाहली ऐं ठेकेदार जे करप्शन जे सबबु हितां जा इलाइक़े वासी तोड़े हिन रोड ते सफ़र कंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि उहे तमामु सख़्तु ॾुखियाईनि खे भोॻे रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं को मरीज़ आहे उनखे जेको आहे त एमरजेंसी वारी हालत में जेकॾहिं उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वञे पियो त उहो जेको आहे त रस्ते में ई दम ॾेई छॾे थो। ऐं हिते जेको आहे त मिंटनि जो सफ़र उहो कलाकनि में तइ थियणु लॻो आहे। हिननि रोड्स खाते जे अख़्तियारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त हिन रोड जे करप्शन जो जेको ठेकेदार करप्शन कयो आहे उनजो नोटिस वरितो वञे ऐं रोड खे जेको आहे त बहितर नमूने सां ठाहे जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे बहितर नमूने सां सफ़री सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।